नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन खे खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अॼु अव्हांखे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे इस्म पाक जे अदब जे मुतालिक़ अव्हांखे बहितरीन वाक़ियो अर्ज़ु कंदुसि। सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाहि ताला अलैह जिन हिकु दफ़ो अयाज़ जे पुट खे सॾु कयो त अयाज़ जा पुट इस्तंजा जे लाइ पाणी खणी अच। कुझु ॾींहं गुज़रण खां बाद अयाज़ हज़रत सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाहि ताला अलैह जिन जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त साईं, मूंखां या मुंहिंजे पुट खां कहिड़ी ग़लती या कहिड़ो क़सूरु थियो आहे जो तव्हां उनजो नालो न वरितो। प्यारा दोस्तों, हज़रत सुल्तान महमूद गज़नवी रहमतुल्लाहि ताला अलैह जिन फ़रमायो त तुंहिंजे पुट जो नालो मुहम्मद आहे ऐं मूंखे उन ॾींहुं वुज़ू कोन हो, इन करे मूं उनखे नाले सां कोन पुकारियो। मूं ज़िंदगी में कॾहिं बि बग़ैर वुज़ू जे मुहम्मद नालो पंहिंजी ज़बान सां अदा नाहे कयो। प्यारा दोस्तों, हीअ आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे पाक इस्म जो अदब। औलिया किराम जेके अल्लाह जा नेक बाना आहिनि, यकीनन उहे अदब में ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। अल्लाह पाक असां तव्हांखे बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे इस्म पाक जो अदब नसीब फ़रमाए, हुज़ूर जो ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां मुहब्बत ऐं हुज़ूर जी ताबेदारी जी तौफ़ीक़ ऐं सआदत नसीब फ़रमाए। प्यारा दोस्तों, ही हुई अॼु जी मुख़्तसर मालूमात जेका मूं अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।